नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। अवांखे ठिकराटो खबर नाल मुबारकपुर गार्ड स्टेशन मां निकरंदड़ लांडी फील्ड जे ॻोठनि जी 8 ॾींहनि खां बिजली बंद। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया अली अकबर मेहर पंहिंजी हिन रिपोर्ट में। मुबारकपुर गार्ड स्टेशन मां निकिरंदड़ लांडी फीडर जे केतिरनि ई ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 8 ॾींहनि खां बंद, जंहिं सबबि फीडर जा केतिरा ई ॻोठ जंहिंमें ॻोठ अकलमहर, ॻोठ मियां कुंडो, ॻोठ कलरो, ॻोठ सरनवारो समेत केतिरा ई ॻोठ ऊंदाहि में अची विया। इलाइक़े वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हर महीने बिल अदा करण बावजूद बि असांजी बिजली 24 कलाकनि मां सिर्फ़ु 6 कलाक ई हलंदी हुई। सा बि गुज़िरियल 8 ॾींहनि खां हथरादू बिजली बंदि कई वई आहे, जेका लाइनमैन गार्ड जे ॿाहिरां हथरादू लाइंकूं रखियूं आहिनि, जितां हिन महिल ताईं असांजी बिजली बंदि आहे। इलाइक़े वासियुनि CO सेप्को, AC सेप्को, एक्सियन सेप्को खां मुतालबो कंदे चयो आहे त उन्हनि करप्ट लाइनमैन सुप्रीडेंट लाइनमैन खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजी बिजली बहाल कराई वञे। कैमरामैन अब्दुल रज़ाक मलिक सां गॾु अली अकबर महर, अवामी न्यूज़ ठिकराठो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।